अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी हिन नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जेको न्यू सोप सीरियल अचण वारो आहे जंहिंजो नालो आहे, तव्हांखे पहिरियों बि मां अपडेट उदासी टीवी ते ॾेई चुको आहियां, वेरनि जी वस्ती। अॼु उन्ही खे एक्सप्लोर कंदासीं, उन्ही ते रिव्यू कंदासीं। वॾो बहितरीनु सिंध टीवी वारनि जो हिकु सोप सीरियल अची रहियो आहे तमामु जल्द, वेरनि जी वस्ती। ॾाढो सुठो सीरियल आहे दोस्तों, सोप सीरियल आहे ऐं इन जो नालो कल्ह न परीं अनाउंस थियो आहे। कल्ह ई मां अपडेट उदासी टीवी ते ॾेई छॾी हुई, जीअं कल्ह जेको आई ख़बर मां तव्हां सां शेयर करे छॾी। अॼु इन ते गुफ़्तगू कंदासीं ऐं कुझु दुलाभ ड्रामे ते बि ॻाल्हि ॿोल थींदी। सभिनी दोस्तनि खे ख़ुशख़बरी ॾेई रहियो आहियां, वेरनि जी वस्ती जंहिंजो नालो आहे वेरनि जी वस्ती, माना हिकु वेरी माण्हुनि जी वस्ती। तव्हां सोचो त उहो ड्रामो केॾो भलो न हूंदो, केॾो ज़बरदस्तु न हूंदो। ऐं सोप सीरियल आहे, नंढिड़ो सीरियल बि न आहे, ही हिकु सोप सीरियल आहे। हिन जो जेको आहे न बहितरीनु ड्रामो आहे दोस्तों। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं जेका बि गुफ़्तगू कंदासीं इंशाअल्लाह इन ॻाल्हि ॿोल ते कंदासीं। ऐं दोस्तों अॼु जेका तव्हांखे अपडेट्स मिलण वारी आहे न, ज़बरदस्तु मिलण वारी आहे। तव्हां दुलाभ जो इंतज़ारु करे रहिया आहियो, लेकिन वेरनि जी वस्ती ड्रामे जो बि इंतज़ारु तव्हांखे थोरो करिणो आहे। लेकिन हिन जे बारे में थोरो असांजी ॻाल्हि ॿोल बि ॿुधो, जीअं तव्हांखे ख़बर पवे त कहिड़े क़िस्म जो ड्रामो आहे, हिन में कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि। सॼी अपडेट्स ॾियूं था। लाइक कयो असांजे हिन वीडियो खे, शेयर कयो ऐं असांजे शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब बि करे छॾियो, जीअं तव्हां खां अचण वारी असांजी का बि अपडेट्स मिस न थिए। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों हिन ड्रामे जो नालो सिर्फ़ु अनाउंस थियो आहे, वेरनि जी वस्ती। लोकेशन बि अञा ताईं ज़ाहिर न आहे कई वई ऐं अदाकारनि जा नाला बि ख़ासि अञा न आहिनि ॿुधाया विया। बाक़ी जेको ड्रामो आहे बहितरीनु आहे। इन जो अनाउंस फरज़ंद मलिक खजू साहब कयो आहे ऐं जेको इन जो राइटर आहे उहो बि पाण उन टाइम फरज़ंद मलिक खजू साहब सां गॾु हुयो ऐं उन बि ॻाल्हि ॿोल कई। उहो वीडियो पूरो मूं जेको आहे उदासी टीवी ते रखियो आहे, वञी तव्हां ॾिसी सघो था, तव्हां हिकु हिकु ॻाल्हि सम्झी सघो था। दोस्तों वेरनि जी वस्ती उहो ड्रामो आहे जंहिंजो इंतज़ारु हुयो काफ़ी ॾींहंनि खां वठी। मां तव्हांखे बार बार चई रहियो हुयुसि, कुझु अहिड़ा ड्रामा नवां ॿिया बि ज़ाहिर थियण वारा आहिनि जंहिंजो नालो अञा ज़ाहिर न आहे थियो। तमामु जल्द उहो अनाउंस थींदा। जीअं उहो अनाउंस थिया, जंहिंजो नालो ज़ाहिर थियो, मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। जे तव्हां मुंहिंजा पुराणा सब्सक्राइबर आहियो, तव्हांखे यादि हूंदी मुंहिंजी ॻाल्हि, मां लगातार ॿुधाईंदो आयो हुउसि। जीअं मां तव्हांखे इहा ॻाल्हि कई त बाबा कुझु ॿिया ड्रामा लिखिया पिया वञनि दुलाभ खां अलावा, उहे तमामु जल्द ज़ाहिर थींदा, जंहिंमें हिकु हीउ ज़ाहिर थी चुको आहे वेरनि जी वस्ती। ॿियो केटिन वारनि जो हड़ई हिकु जहिड़ा ऐं हिकु दोस्ती। टे ड्रामा तव्हांखे मूं सभ खां पहिरियां अपडेट्स बि ॾिनी ऐं मुंहिंजी ॻाल्हि ज़ाहिर थी। तव्हां थी सघे थो खजू वारी वीडियो फेसबुक ते बि ॾिठी हुजे, लाइव बि ॾिठी हुजे, मुंहिंजो उदासी टीवी चैनल ते बि ॾिठी हुजे। तव्हां इहो सोचे रहिया हूंदव त मतां शायदि भाउ हुतां ॻाल्हि ॿुधी करे असांखे ॿुधाए रहियो आहे। ऐं तव्हां अगरि पुराणा हो त तव्हांखे मां थोरो यादि ॾियां। दोस्तों नालो सिर्फ़ु खजू साहब इन ड्रामे जो ॿुधायो आहे, लेकिन इन जी ख़बर ॿ टे ड्रामे जी मां सभ खां पहिरियां यको लगातार ॾेई रहियो हुउसि। तव्हांखे यादि हूंदो, मां तव्हांखे इहा बि ॻाल्हि कई, नालो अञा ज़ाहिर न थियो। जीअं नालो ज़ाहिर थियो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। हाणे ॾिसो तव्हां खजू साहब नालो अची ज़ाहिर कयो ऐं असां वरी असां नालो ज़ाहिर थियो त असां तव्हां ते उहा ख़ुशख़बरी पुॼाईसीं। ऐं असांजी अपडेट महीनो पहिरियों खां वठी हली रही हुई ऐं बार बार हर वीडियो में मां इहा ॻाल्हि कंदो हुयुसि ऐं तव्हां यकीन ॾिठो ऐं सम्झो बि। खजू साहब इहो फेसबुक ते बाद में अची ॿुधायो आहे, लेकिन असांजी ॻाल्हि ओके यकीन वारी बीठी। छाजे करे दोस्तों असांजा राब्ता अंदरूनी हूंदा आहिनि बाबा, कहिड़ो ड्रामो लिखियो पियो वञे, कॾहिं लिखियो पियो वञे। अगरि हू नाला न ॿुधाईंदा आहिनि त एतिरो असांखे ज़रूरु ॿुधाईंदा आहिनि त बाबा हिकु या ॿ सोप सीरियल लिखिया पिया वञनि या सीरियल लिखिया पिया वञनि। तमामु जल्द नाला ज़ाहिर थींदा ऐं बाद में उहे वरी नाला अची साम्हूं ज़ाहिर थींदा आहिनि। ऐं इहे हाणे तव्हांखे यकीन थी वियो हूंदो त जेका मां महीनो पहिरियों यको हर वीडियो में इहे अपडेट्स ॾेई छॾींदुसि त कुझु ड्रामा ॿिया ईंदा, नवां ईंदा, नाला ज़ाहिर थींदा। हाणे तव्हां पंहिंजे अखियुनि सां उहे ॾिठा ऐं तव्हांखे यकीन बि थी वियो दोस्तों। ऐं असांजी जेका बि ॻाल्हि हूंदी आहे दोस्तों, यकीन ऐं पकी ऐं सची अपडेट्स हूंदी आहे। ईअं असां का धोखो कंहिं सां ॻाल्हि न कंदा आहियूं, धोखाड़ी ॻाल्हि कॾहिं बि न कंदा आहियूं। ऐं फेसबुक वारे दोस्तनि खे अर्ज़ु आहे, तव्हांजा अॼु मां कमेंट पढ़ंदुसि, तव्हांजा आके कमेंट काफ़ी ॾींहंनि खां वठी मां न आहिनि पढ़िया। यूट्यूब वारनि जा बि कमेंट पढ़ंदुसि जेके यूट्यूब ते कमेंट करे रहिया आहिनि। फेसबुक वारनि खे दोस्तनि खे अर्ज़ु आहे त आख़िर ताईं ॾिसो ऐं तव्हांजा सभु कमेंट शामिलु थींदा। ऐं हलूं था जेको आहे दोस्तों दुलाभ जी तरफ़। दुलाभ ड्रामो दोस्तों 21 अक्टूबर ताईं तव्हांखे थोरो वेट करिणो आहे, तमामु जल्द अची वेंदो। खजू साहब खे बि काफ़ी माण्हुनि इहा सुवाल कया त कॾहिं ईंदो, उहो बि बार बार ईअं चए पियो जल्द अची वेंदो, जल्द अची वेंदो। ऐं परमो जी बि उन कन्फर्म अपडेट न ॾिनी।
प्रोमो ईंदो दुलाब ज़रूरु अची वेंदो। कुझु ॾींहं तव्हांखे प्रोमो जो इंतज़ारु करिणो आहे, दुलाब जो बि इंतज़ारु करिणो आहे। ॿई शयुनि जो तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे दोस्तों। पहिरियों प्रोमो ईंदो त पोइ एपिसोड बि ज़रूरु अची वेंदो ऐं इन शइ जी टेंशन जी वठण जी तव्हांखे का बि ॻाल्हि न आहे दोस्तों। माशाअल्लाह हाणे जेको ड्रामो ईंदो न वेरन जी बस्ती, मुंहिंजे ख़्याल में दादू वारी साइड शूट थींदो। इन जो अदाकार जो नालो त अञा ज़ाहिर नाहे कयो वियो। मूंखे इहो अंदाज़ो आहे दादू वारा जेका बि अदाकार तकरार में हुया इहे दादू साइड वारनि जा आहिनि। इहो ड्रामो वरी इंडियन साइडनि ते शूट थींदो। इहे सभई अदाकार थी सघे थो सजावल मूंसां ॿिया टियां इहे उन में मथां हुजनि। घणो कर तमामु जल्दी इहा अपडेट बि साम्हूं अची वेंदी। हलो त दोस्तों अॼु जेका कमेंट आहिनि, पहिरियों फेसबुक वारे दोस्तनि जा इहे कमेंट शामिलु कया, ॾाढा नाराज़ थी रहिया आहिनि। चई असांजा तव्हां कमेंट शामिलु नथा कयो। तव्हां फेसबुक वारे दोस्तनि जो बि पेज वारनि दोस्तनि जो वॾियूं महिरबानियूं। तव्हां लाइक कयो था, कमेंट कयो था, शेयर कयो था, लख कुर्ब अॼु तव्हांजा कमेंट शामिलु करे वेठां। पोइ बक़ाया यूट्यूब वारनि दोस्तनि जा बि कमेंट शामिलु कंदुसि। नज़र हुसैन कोलाई साहब लिखियो आहे गुड वीडियो, वॾियूं महिरबानियूं। ग़ुलाम अकबर खोसो साहब स्टीकर मोकिलिया, ओके जो, वॾियूं महिरबानी, सुहिणा ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। मंज़ूर अली साहब दिलि मोकिलिया आहिनि, नंढड़ो आहे माशाअल्लाह, महिरबानियूं। ऐं ख़ालिद के एच लिखियल आहे वेरी नाइस वेरी गुड अदा, मिस यू अदा, वॾियूं महिरबानियूं। तव्हां असांखे यादि कयो था, असां बि तव्हां सुहिणा दुआ कयूं था। मौला तव्हांखे ख़ुशि रखे, जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, अलाह साईं जी अमान में सभई दोस्त हुजो। ऐं ए हादी बलोच लिखियो आहे गुड ब्रेसिस, वॾियूं महिरबानी सुहिणा। आसिफ़ अली सर साहब गुल मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। काफ़ी दिलि बि मोकिलिया अथई। नज़र हुसैन कोलाई साहब गुड वीडियो लिखियो आहे ऐं स्टिकर बि आया आहिनि। ऐं ख़ालिद के एच दिलि मोकिलिया आहिनि, तीर हणी, वॾियूं महिरबानियूं। ईअं न कयो बाबा, महिरबानी सुहिणा। अली नवाज़ अस्सलाम वालेकुम अदा, फेसबुक ते पेज ते लिखियो अथई, वॾियूं महिरबानी। वालेकुम सलाम, जानी ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ऐं तबीयत कैसी है आपकी अदा, अली नवाज़ बा लिखियो आहे, वॾियूं महिरबानी सुहिणा। माशाअल्लाह मां ठीकु आहियां, बिल्कुलु तबीयत मुंहिंजी सही आहे। जानी लख कुर्ब, तव्हां एतिरो मुहबत ऐं प्यारु ॾियो था, एतिरो ख़ुलूस ॾियो था। यकीननि तव्हां सुठी सोच जा मालिक आहियो। जेका बि मुंहिंजा दोस्त, जेका बि फॉलोअर आहिनि। ख़ालिद के एच लिखियो आहे त दुलाब ड्रामे में राणो राणो त न आहे ऐं जानी जतोई बि न आहे। तमामु जल्द मुंहिंजे ख़्याल में अॻिते इहे ज़ाहिर थियनि, पर मूंखे नथो लॻे इहे इन्हनि में फ़िलहालु न आहिनि। ज़मीर जमाली लिखियो आहे गुड, वॾी महिरबानी ज़मीर जमाली साहब, मुंहिंजो पंहिंजो बि आहे चैनल। ऐं अॻिते ॾिसूं था जेका बि ॿिया कमेंट आया आहिनि इन्हनि खे एक्सप्लोर कंदा हलूं। को बि कमेंट मां जेको आहे न मिस न कंदुसि अॼु इंशाअल्लाह दोस्तों। अॼु जो ॿियो कमेंट पेज ते आयो आहे ख़ालिद के एच जी तरफ़ां, अदा मतिलबु त सोप थियल दुलाब सिंध टीवी ते ईंदो त कहाणी जी ख़बर पइजी वेंदी। केतिरो सुठो ड्रामो आहे, असांखे बि वॾो इंतज़ारु आहे ड्रामे जी। बिल्कुलु ड्रामो माशाअल्लाह बहितरीनु आहे, तमामु जल्द ईंदो तव्हांजे साम्हूं। सॼी कहाणी क्लियर थी वेंदी, जेका कहाणी मूं ॿुधाई इंशाअल्लाह इहा ई हूंदी। शकील मरी साहब स्टिकर ऐं दिलि मोकिलिया थी, महिरबानियूं। ख़ालिद के एच ज़बरदस्त अदा लिखियो अथई, वॾियूं महिरबानी सुहिणा। अली हसन के एच दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। हुसैन पावर साहब पंहिंजो फ़ोन नंबर मोकिलिया आहे, वॾियूं महिरबानी सुहिणा। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। लाला फ़याज़ अदाकार जेको माशाअल्लाह बहितरीनु अदाकार आहे, ज़हर ज़िंदगी में हुन चाहे किरदारु बकरार जो किरदारु कयो हुयो, उन दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं लाला फ़याज़ भाउ। अली हसन चरड़ साहब वॾियूं महिरबानियूं, माशाअल्लाह वॾो अदाकार आहे जंहिं ज़हर ज़िंदगी में डॉक्टर जो किरदारु अदा कयो। हाणे बि जेको आहे दुलाब ड्रामे में बि आहे, लाला फ़याज़ बि आहे दुलाब ड्रामे में। ऐं अली हसन बाद ज़बरदस्त लिखियो आहे अली हसन चरड़ साहब, वॾियूं महिरबानियूं सुहिणा। ख़ालिद केच लिखियो आहे बिल्कुलु अदा, असां बि दुलाब जो इंतज़ारु कयूं था। बिल्कुलु इंतज़ारु कयो, इंशाअल्लाह तव्हांजो अदा तमामु जल्द तव्हांजे साम्हूं ईंदो दुलाब। ऐं अॻिते ॾिसूं था ॿियो कंहिंजो आहे, अस्सलाम वालेकुम जियो सिंध जियो लतीफ़ अदा, इन ड्रामे में सोप सीरियल दुलाब में राणो अदा, इन ड्रामे राणो अचो, ड्रामे में मज़ो थींदो अदा। फ़िलहालु त ज़ाहिर न थियो आहे, मथां अॻिते थिए, फ़िलहालु त का ख़बर न आहे। ख़ालिद केच लिखियो आहे, ख़ालिद केच जा कमेंट अदा, असांजे कमेंट पढ़णु असां तव्हांखे रोज़ु कमेंट कंदा आहियूं। अदा ख़ालिद भाउ अॼु तव्हांजा सभु कमेंट शामिलु थी विया। तव्हां वेरी नाइस बि लिखियो आहे, दिलि बि मोकिलिया अथव, वरी महिरबानी सुहिणा कुर्ब। ऐं शकील मरी साहब दिलि ऐं स्टिकर मोकिलिया आहिनि, वरी महिरबानी तव्हांजी ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। हाणे हलूं था जेका यूट्यूब ते जेका कमेंट आया आहिनि, फेसबुक पेज वारनि दोस्तनि सभु कमेंट शामिलु थी विया। यूट्यूब जा जेका बि कमेंट आया आहिनि उहे बि अॼु मां शामिलु कंदुसि पंहिंजी हिन वीडियो में। पहिरियों जेको कमेंट आयो आहे, अदा कहाणी नुक़सानदेह आहे, दुनिया में लिखी किथे बि पगे असांजा सिंधी राइटर यानी 20 साल पहिरियां वारे दौर ते पिया हलनि, ॾाढो अफ़सोस थियो यार। अदे लिखियो आहे, अदे जो कमेंट यार नालो मूंखां मिस थी वियो आहे स्क्रीन शॉट में। असगर बुगियो लिखियो आहे या मुशरफ बुगियो साहब लिखियो आहे, या इन्हनि मूं कंहिंजो इहो कमेंट आयो आहे त 20 साल पुराणी जेको आहे असांजा राइटर कहाणियूं लिखनि था, इहो नौजवाननि ते असरु पवंदो। जेको कहाणी अॼुकल्ह खून ख़राबी वारी ॾेखारी पई वञे, ज़ुल्म वारी, या इन ते लिखियो अथई, वॾियूं महिरबानी जानी।
JHB आज़म मेंगल के का नंबर मिल सकता है क्या? आज़म मेंगल का नंबर मैंने पहले दिया था, अभी तो नहीं मिल सकता। वो प्ले लिस्ट में पड़ा है, आप चेक कर सकते हैं। यकीनन वो बंद होगा अभी। अलीगुल जाफ़री अस्सलाम वालेकुम। वरी मेहरबानी सोना ॿई कमेंट तव्हांजा हुया, आज़म मेंगल वारो भी। असगर थीबो साहब दिल मोकिलियान, वॾियूं महिरबानियूं सोना। इहो 20 सालनि वारो कमेंट बि मुंहिंजे असगर थीबो साहब जो आहे, वॾी महिरबानी जानी। मोहम्मद उमर साहब दुआऊं मोकिलियूं, लख कुर्ब दिल ऐं स्टिकर मोकिलिया अथव, हथ जोड़े वॾी महिरबानियूं। मुशरफ बुगियो साहब, भाई मुशरफ बुगियो जो कमेंट हुयो, अदा चंद माण्हू हूंदा, बाक़ी हिन दौर जे नौजवाननि लाइ इहा कहाणी नुक़सानदेह आहे। दुनिया वञी अलाए किथे पुगी आहे। असांजा सिंधी राइटर अञा 20 साल पहिरियां वारे दौर ते पिया हलनि, ॾाढो अफ़सोस थियो यार। बिल्कुलु मुशरफ बुगियो साहब, तव्हांजी ॻाल्हि लख जी आहे, पर हिन केरु सम्झाए। मोहम्मद उमर साहब तव्हांजा लख कुर्ब जानी। ऐं अॻिते जेको आज़म मेंगल वारो कमेंट बि पढ़ियोसीं। वली मोहम्मद समू साहब दिलि मोकिलियान, वॾियूं महिरबानियूं। असगर थीबो साहब दिलि मोकिलियान। जाबार अली साहब दिलि मोकिलियो, गुल मोकिलिया थी गुलाब जा, वॾियूं महिरबानियूं यानी ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ऐं ॿिए मोहम्मद उमर साहब जी जेका लैंग्वेज मूंखे सम्झ करे न आई आहे, कौन अच्छा गुलाब जा गुल बि मोकिलिया। दोस्तों जेका अॼु जा कमेंट हुया सभु शामिलु थी विया, ऐं मुंहिंजे ख़्याल में को कमेंट रहियो न आहे, जो रहियो आहे त उनजी माज़रत। बाक़ी जेका अपडेट्स हुई मां तव्हां सां जेको आहे तव्हां सां शेयर करे छॾी, ऐं तव्हांजा कमेंट बि शामिलु करे छॾिया। ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि हिन वीडियो खे लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कयो, जीअं तव्हांजा हर जेको आहे तव्हांजी अपडेट असांजी अपडेट ॿियनि ताईं बि पुॼे, तव्हां ताईं पुॼे। सब्सक्राइब जे कंदव त तव्हांखे सभ खां पहिरियां नवें ड्रामनि जी अपडेट्स मिलंदी रहंदी। ऐं सभिनी दोस्तनि खे इहा मां ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, जेका फेसबुक जा दोस्त आहिनि उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे असांजे इन पेज खे फॉलो बि कयो ऐं अॻिते बि शेयर कयो, जीअं इहा अपडेट ॿियनि खे बि मिली सघे सिंधी शोबिज़ जे हवाले सां। यूट्यूब वारनि दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे सब्सक्राइब लाइक करे व्हाट्सअप ग्रुपनि में लिंक शेयर कंदा कयो, जेतिरो थी सघे सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे। ऐं फेसबुक पेज वारनि दोस्तनि खे अर्ज़ु आहे त तव्हां वटि हिकिड़ी वीडियो बाद में मां पुॼंदी आहे। पहिरियों असां यूट्यूब ते चाढ़ींदा आहियूं वीडियो, ॿिए ॾींहुं तव्हांजे पेज ते ईंदी आहे। इन जे करे ताज़ी ख़बर ॿुधण जे लाइ त मथां लिंक ॾिनल अथव इन वीडियो जे मथां, इन ते क्लिक करे असांजे यूट्यूब चैनल ते अची वञो, शायदि खोसो ब्लॉग ते, जीअं उतां तव्हांखे हर ताज़ी अपडेट मिले। जेका बि असांजा फेसबुक पेज वारा दोस्त आहिनि सभिनी खे अर्ज़ु आहे, मथां लिंक ते क्लिक करे यूट्यूब ते अची वञो, या शायदि खोसो ब्लॉग लिखो यूट्यूब ते, चैनल असांजो अची वेंदो। पहिरियों सब्सक्राइब करे छॾियो, सॼियूं अपडेट सभ खां पहिरियां तव्हांखे उते मिलंदी, नोटिफिकेशन तव्हांखे सभ खां पहिरियां मिलंदो, बेल आइकन खे तव्हां ऑल ते करे छॾींदो। अॼु जी अपडेट थी वई पूरी, सुठा कमेंट कंदा सभई दोस्त सुभाणे वीडियो में शामिलु थींदा इंशाअल्लाह। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, खिलंदा मुस्कुराईंदा रहो। असांखे ॾींदा इजाज़त। जिए लतीफ़ जी धरती। अल्लाह हाफ़िज़।